अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातहू। वरी हाज़िर थिया हूँ सहरी टाइम में तव्हांजे दिलनि में अल्लाह जो नूर भरण जे लाइ, तव्हांजे दिलनि खे सुकून ॾियण जे लाइ, क़ुरान पाक खे सवली सिंधीअ में तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ, ऐं क़ुरान मां जेके साइंस जूं ॻाल्हियूं निकिरनि थियूं तव्हांजे दिलि खे यकीन ॾियारण जे लाइ। हिन क़ुरान जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका अक़वाल आहिनि उहे तव्हांखे ॿुधाइण जे लाइ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह पंहिंजो तारीफ़ थो कराए हिते सूरतुल नमिल में, चए थो अमन ख़लक़ समावात वल अर्द, त चई भला इहो सोचो त जंहिं ज़मीन आसमान खे पैदा कयो आहे, अंज़ल लकुम मिन समय मान, ऐं तव्हांजे लाइ आसमान मां पाणी थो नाज़ुल करे। कमाल नाहे इहो? हल ज़मीन आसमान त ठाही असां त कोन हुआसीं, पर पाणी त असां अखियुनि सां ॾिसूं था न। इहो पाणी अचे किथां थो? समुंड जो पाणी आहे। तव्हां समुंड जो पी ॾिसो, खारो, अलाए छा थो करे कुदरत अलाह जी, त इन में बुख़ार थी जॾहिं मथे वञे थो ऐं वरी ककर थी किरे थो त मिठो जहिड़ो माखी। अंबत ना बि हदायक ज़ात भॼ, इन पाणीअ जे करे वरी मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॿनियूं थियूं थियनि, पोखूं थियूं थियनि, मेवा था थियनि। मां कान लक़ौम अन तुन बि तूं शजरहा, इन पाणीअ खां सवाइ, अलाह जे इन मिटीअ खां सवाइ, इन ॿिज खां सवाइ तव्हांखे ताक़त ई कान ही त इहे ॿनियूं पैदा करे सघो। इलाहुन म अल्लाह, पोइ छा अहिड़ो अलाह वारो कमु को ॿियो करे थो छा को मोल? इलाहुन म अल्लाह, पोइ अलाह सां को ॿियो महबूद आहे छा? बल हुम क़ौम यादिलून, जेके चवनि था हा त पोइ त इहे ॾिंगा आहिनि, रस्ते ते हलनि था, इहे त इंसाफ़ ई कोन था कनि माण्हू। अंज़लना मिन समा मान बेक़दरिन, ऐं आसमान बि पाणी असां हिसाब सां लाहियूं था। जेकॾहिं ईअं एॾो लाहे छॾियूं जो ॿोॾि थी वञे त ॿोनियूं बि तबाह त सभु तबाह। ऐं अलाह ताला ज़रूरत आहे, हा कंहिं ते अज़ाब ॾियणो अथसि त पोइ त ॿोॾि ॾिए थो, पर अंज़लना मिन समा मान बेक़दरिन, कंहिं ख़ासि मिक़दार में लाहियूं था। अस्कन्नाह फिल अर्द, इहा ज़मीन खे असां आलो करे पाणी पियारियूं था। इन्ना अला ज़हाबिन बि कादूं, जे असीं चाहियूं त बारिशूं बंदि करे छॾियूं, पोइ तव्हां छा कंदव? पोइ अंशाना लकुम बि जन्नातिन, पोइ इन्हीअ पाणीअ जे ऐं हिन ज़मीन सां तव्हांजे लाइ पैदा कया वञनि था बाग़ में नख़ैलनि, जंहिंमें खजीअ जा बाग़ आहिनि, आनाबिन, अंगूर जा बाग़, लकुम फिया फ़वाकिह कसीरत, ऐं ॿियो हर क़िस्म जा मेवा पैदा थियनि था, मिनहा ताकूं, जंहिंमां तव्हां खाओ था। ऐं वरी उन खां अलावा शजरतन तख़रुज मिन तूर सीना, तूर सीना ते वरी हिकिड़ो ख़ासि वणु हाइट ते ॼमे थो, तुम्बत बि दुहन, जंहिंमें वरी तेल हूंदो आहे। सिबग़लिल आकलीन, जेके तव्हां उहो खाओ था, ओलिव ऑयल, हे आहे जेको पहाड़नि ते इहो ओलिव ऑयल, ज़ैतून जो तेल, जेको नंढा ज़ैतून जो तेल पैदा थिए थो, हे आहिनि उहे जंहिंमां तेल निकिरे थो। ऐं पोइ इन्हीअ जे बारे में रसूल फरमायो आहे त तदमू बि ज़ईत वध हिनो, यानी हीउ जेको तेल आहे इन सां खाओ बि ऐं मालिश बि कयो, छो त इहो बरकत वारो वण मां इहो तेल निकिरे थो। सुभान अल्लाह। त तर्जुमो आहे त रसूल फरमायो, रोगन ज़ैतून से, रोगन ज़ैतून माना ओलिव ऑयल, रोटी खाओ उसे मालिश करो, क्योंकि बाबरकत दरख़्त से निकलता है। उन खां पोइ अलाह थो चए व इन लकुम फिल अनाम ला इब्रा, हे जेको तव्हांखे ढगियूं, ॿकरियूं, मेहूं ॾिनियूं आहिनि, ॾाचियूं ॾिनियूं आहिनि, चए इन्हीअ में बि तव्हांखे इबरत वठणु खपे न, इन्हनि जानवरनि मां। नुस्की कुम मिमा फी बुतून ही, इहे तव्हांजे पेट मां अंदरां तव्हांखे खीरु कढी ॾियनि था, जेके उनजे पेट मां निकिरे थो, मिम बैन फर्स व दमन, जॾहिं की उन्हनि जे अंदरि पेट में खून ऐं छेणे कसा ॿी का शइ कान्हे का। ख़ालिसन, ऐं उहो वरी जेको निकिरे थो खीरु ख़ालिस साइगल शारबीन, पीअण में ख़ुशबू वारो ऐं मज़ेदार। इहो किथां थो अचे? तव्हां भली ढगी कुठिया खीरु तव्हांखे किथे मिलियो आहे त हेतिरो दॿो खीर जो पियो अथसि? इहो इन खून मां पैदा थो थिए। जेकॾहिं मां तव्हांखे एनाटॉमी ॾेखारियां, हिते ॾिसो किथे तव्हांखे खीर जो दॿो ॾिसण में कोन थो अचे, बल्कि जॾहिं तव्हां हुन जे थण खे हीअं ज़ोर ॾियो था त इहे जेके सीक्रेटरी सेल्स आहिनि या ब्लड आहे, उन्हीअ मां इहो खीरु अलाह साईं कुदरत सां कढे थो। जॾहिं की खून में धप आहे, खून में जरासीम आहिनि, पर उन्हीअ मां ही खीरु जेको आहे कलेक्शन ग्लैंड, इन में खीरु अची थो वञे। इहो थो चवे त हिन में छेणे मां ऐं खून जे विच मां तव्हांजे लाइ इहो खीरु कढां थो। छा चए थो? इहो तव्हांखे एतिरो बि सम्झ में नथी अचे त जेको अलाह साईं छा थो करे। इन लकुम फिल अनाम इबरत, इन्हनि त तव्हांखे आयत मूं ॿुधाई,
अलम तर कैफ़ ज़रब अल्लाह मसला, चए अलाह साईं ॾिसो कहिड़ो मिसाल थो बयानु करे, कलिमतन तईबतन का शजरतन तईबतन, तव्हां जेकॾहिं का सुठी ॻाल्हि कयो था त उहो इन आहे जीअं हिकिड़ो पाक वणु, असुला साबितुनि ऐं उनजी पाड़ मज़बूत आहे, फ़रह वाफ़िसमा, उनजूं टारियूं आसमानी, कलमतुनि तईबतन ऐं तूती उखला कुल इन्हनि, ऐं उन में हर वक़्तु तव्हांजो मेलो निकिरे थो। यज़रिबुल्लाहुल अमसाल, अलाह तव्हांखे मिसाल थो बयानु करे, लअल्लहुम यतज़क्करून, त जीअं तव्हां सोचो। हे उहो वणु आहे न, ॾिसो हाणे हे इन जूं पाड़ूं ज़मीन में आहिनि, इहो कहिड़ो कलमो आहे, क़ुरान। हे क़ुरान वारो कलमो, इन में ताक़त एॾी आहे जीअं को वणु हुजे जंहिंजूं पाड़ूं पातार में ऐं टारियूं आसमान ते आहिनि। इहा आहे हिन क़ुरान जे हिकु हिकु आयत जो पावर, मिसाल थो ॾिए। पर जेकॾहिं तव्हां हिकिड़े जादूगर या ॼट या जेको तव्हांखे गुमराह थो करे, शिरक लाहे थो, उन जूं ॻाल्हियूं त साईं गोसपाका धोबी फलाण टी अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए थो त मसल कलमतनि ख़बीसतनि, इहो आहे पलीत क़िस्म जा मिसाल। का शजरतनि ख़बीसत तुसत मिल फ़ौक़िल अर्द, त उन जो मिसाल, उन जेको आहे हिकिड़ो पलीत वल वांगुरु हूंदो आहे, जेका ज़मीन जे मथां पई लुॾे ऐं चुरे। हे ॾिसो ट्रू हुआ न। हाणे इहो इन जो मिसाल आहे। इहे जेके माण्हू तव्हांखे स्टोरियूं ॿुधाइनि था, ट्रू ग़लति, ऐं अलाह जी ॻाल्हि, क़ुर जी ॻाल्हि पको वणु। अमान जाल अर्द करारऊं, चए थो त पोइ भला जंहिं ज़मीन खे त करार ॾिनो आहे, कीअं करार, ॾिसो मां वेठो आहियां न, लुॾां थो, हालांकि हिन वक़्तु ज़मीन 1600 किलोमीटर जे स्पीड सां फिरे पई थी। हालांकि असांखे किरणु खपे हा 1600 किलोमीटर कलाक में, तव्हां अंदाज़ो लॻायो त यानी सम्झो 2-3 किलोमीटर मिंट में त असां किरी पऊं। पर एतिरो न, वरी इहा ज़मीन सिज खे 2.5 लख किलोमीटर कलाक में फिरे पई थी, माना ॿियो रिवोल्यूशन, माना ॿ शयूं, माना सिज खे 2.5 लख किलोमीटर कलाक में फिरे पई थी, पाण पंहिंजे गर्दे 1600 किलोमीटर कलाक में करे थी। वरी इहो सोलर सिस्टम अलाए 6 लख किलोमीटर कलाक में वरी उहो पंहिंजो गर्दिश पियो थो करे कंहिं ॿिए खे। 3 हिन में मोशन आहिनि। चए थो अमन जल अर्द करारनि, त हिन ज़मीन खे कीअं सुकून ॾिनो थींदो, आराम सां वेठा आहियो। व जल खिलाल हा अनहारा, वरी हिन मां वाह पिया था वहनि। हालांकि 1600 किलोमीटर ते पाणीअ खे उछलणु खपे, त छो नथो दरिया जो पाणी टिप ॾेई ॿाहिरि निकिरे एॾी स्पीड ते जेकॾहिं ज़मीन फिरे पई थी। व जल लहा रवासीअ, वरी हिन में पहाड़ विधा अथई। व जल बेन बहरेन हाजिज़ा, वरी मिठे पाणी खारे पाणीअ खे पाण में मिक्स नथो करणु ॾिए। ज़मीन में नलको हणूं था त मिठो निकिरे थो, भरिसां समुंड अथसि। इलाहुन माल्ला, पुछा अहिड़े अलाह सां को ॿियो माबूद थी सघे थो? भले अक्सर ला यारूं, ॼट आहिनि माण्हू, अक्सर हिन ॻाल्हि खे सम्झनि कोन था। चए थो अमई मुजीब मुस्तुर इज़ा दाह व यक्शिफ सू, चए थो त भला जेको हिकिड़ो माण्हू अलाह खे दुआऊं थो करे ऐं उनखे सॾे थो, त पोइ केरु उन जा ॾुख लाहे थो, ऐं तव्हांखे ज़मीन जो वारिस केरु करे थो, त छा अहिड़े अलाह सां को ॿियो महबूब थी सघे थो? कलीलनि मां तज़क्करून, तव्हां सोचो ई थोरो था, अकुली इस्तेमालु कोन था कयो। अलाह साईं फरमाए थो अब मई यहदीकुम फी ज़ुल्मातिल बर वल बहर, तव्हांखे रेगिस्ताननि में रस्तनि में केरु थो रस्तो ॾेखारे, तव्हां तारनि जे रस्ते रस्तो कयो था। हाणे त मैग्नेटिक सिस्टम अची विया। व मई युरसिल रिया बुशरन बेन, इहे रहमत, वरी हवाऊं हलाए थो, इहो कारबान निकिरी थी वञे, दूंहों निकिरी थो वञे, तव्हांखे ख़ुशी थिए थी। केरु थो वाहन ऐं हवाउनि खे हलाए? पोइ अलाह खां सवाइ ॿियो केरु महबूब आहे? ताल अल्लाह, अलाह जी टेक्नोलॉजी ऊची आहे। अमा युशरकून, जेको शिरक था कंदे हे असांखे अलाह खां कमु कराए था ॾियनि। सभु अलाह जे हथ में। ला इलाहा इल्लल्लाह जो मतिलबु ई इहो आहे। अमई अब्दुल ख़ल्क़, भला हे क्रिएशन कंहिं कई आहे, हिन जी इब्तिदा कंहिं कई आहे? पोइ जिन खे तव्हां सॼो अथव त उन हुआ ई कोन। सुम यूईदू, वरी हुनखे ॿीहर ठाहे सघे थो। वो मई यर्ज़ुकुकुम मिन समाए वल अर्द, ऐं आसमान खे तव्हांखे आसमान ज़मीन रिज़्क़ केरु थो ॾिए? इलाहुन मा अल्लाह, पोइ अलाह सां को अहिड़ो ॿियो मबूद आहे छा, सेकंड पार्टनर? ऐं जे चओ था त हा आहे, त चए थो कुल हातू बुरहानकुम, इनखां सां पोइ सच ॾेखारियो, सबूत ॾेखारियो।
कुल्ला यालम मन फिस समावात वल अर्दुल गैब इल्लल्लाह, यादि रखो गैब जी ख़बर ज़मीन आसमान में अलाह खां सवाइ ॿियो न कंहिंखे पावर कोन ॾिनो आहे। बल्कि जेके मरी विया आहिनि, हालांकि उन्हनि जा नेक आहिनि त उनजा रूह जन्नत में आहिनि, पर वमा यशरून, पर उन जे बावजूदु हुननि खे इहा ख़बर नाहे अया न युबसून, क़यामत कॾहिं थींदी, असांजे जिस्मनि खे, असांजे रूहनि खे वापसि जिस्म में कॾहिं अलाह साईं मोकिलींदो, उन्हनि खे इहा बि ख़बर कान्हे का त तव्हांजा कम कीअं कंदा। तंहिंजे करे इहा ॻाल्हि अलाह ताला नबी करीम सलाह चयो तूं पंहिंजे नाले बि चओ, न त तुंहिंजे पोयां नबी करीम तुंहिंजे नाले बि ईअं कंदा जीअं हींअर मोलनि जे नाले चवनि था। चईन छा चवां, चओ कुल, चओ नबी करीम ऐलान कर, ला अमलिकु लिनफ्सी नफ़ऊं वला ज़रन इल्ला माशा अल्लाह। तर्जुमो थो पढ़ां, चओ त जेकी अलाह घुरियो तंहिंखां सवाइ आउं पाण खे न कंहिं फ़ाइदे पहुचाइण ऐं न कंहिं नुक़सानु पहुचाइण जो इख़्तियार रखां थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह चवराए थो ऐं चई वरी के चओ वलो कुंत आलमुल गैब लस्तक्सरतुल मिनल ख़ैर, जेकॾहिं मूंखे फ्यूचर जी ख़बर पइजी वञे, ग़ैब मूंखे मिलियल हुजे हा पावर, त घणी भलाई हासिलु करे हा ऐं मूंखे बुराई न पहुचे हा। ममा मसनी सू, पोइ मां ताइफ़ बि न वञा, मूंखे ख़बर आहे त मूंखे पथर हणंदा, रतूं कढंदा, मूंखे न ई ख़बर, मूंखे इल्मु ग़ैब मूंखे अलाह ॾिनो ई कोन्हे को। इन अना इला नज़ीर, आउं रुॻो न क़ौम खे ड्रेॼाड़ींदड़ ऐं ख़ुशख़बरी ॿुधाईंदड़ आहियां जेकी ईमान आणनि था। मुंहिंजो बसि इहा ड्यूटी आहे त मां तव्हां ते क़ुर पहुचायां, अलाह जा हुकुम पहुचायां। ही हिकिड़ी आहे बाबा वंगा प्रिडिक्शन, पोइ हाणे हिन खे जिन्ननि या शैतान कयो, पर बहरहाल हिन हिकिड़ी जेका असां इन हिकिड़ी प्रिडिक्शन कई, इन जो नालो आहे बाबा वंगा शॉकिंग प्रिडिक्शन। एज़ मेनी एज़ 44 कंट्रीज़, चवणु लॻी त 44 मुल्क इंक्लूडिंग इंडिया विल बिकम मुस्लिम बाय 2043। हिन हाणे हिनखे कंहिं ॾसियो मूंखे न आहे ख़बर, मां त कोन थो कयां, पर हिन चयो आहे त 2043 में 44 नवां मुल्क मुस्लमान थींदा, उनमें मुस्लमान अक्सरियत वधी वेंदी इंक्लूडिंग इंडिया। अलाह फरमाए थो इन्नक ला तुस्मिल मौता, बेशक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके माण्हू मरी वञनि था, छाकाणि त उनजा रूह जे नेक आहिनि त जन्नत में आहिनि, जे शहीद आहिनि त अर्श ते आहिनि, ऐं जे काफ़र थी था मरनि त उहे कारनि पखियुनि में, उहे जहन्नम में घुमाइनि फिराइनि था उन्हनि खे। तंहिंजे करे सते आसमान ते रसूल सल्लम तूं अलाह जो नबी आहीं, अलाह जो प्यारो आहीं, पर इन कला तुस्मिल मौता, पर हितां तूं ज़मीन तां उन्हनि सां कम्यूनिकेशन नथो करे सघीं, तूं मुंहंनि खे आवाज़ु नथो पहुचाए सघीं, वला तुस्मे सुम दा इज़ा वलो मुदबरीन, ऐं न को ॿोड़नि खे सॾु ॿुधाए सघीं जेको पुठी ॾेई फिरनि। हिन दुनिया में माण्हू जेके क़ुर खे नथा ॿुधनि उनखे तव्हां कुझु, ऐं न को तूं अंधनि खे संदसि गुमराहीअ खां मोटण लाइ सिधो रस्तो ॾेखारींदड़ आहीं। इन तुस्म इल्ला मई योमिन बि आयातिना, रुॻो तूं उन्हनि खे ॿुधाए सघीं थो जेके हिन ते ईमान आणनि, फ़ मुस्लिमून ऐं फ़रमाबरदार हुजनि। अलाह ताला फरमाए थो त क़यामत ॾींहं ते काफ़ी हिसाब किताब थींदो न, घणा ग्रुपिंग थींदी। हिकिड़ी ग्रुपिंग जेका क़ुर में चए थो योम नहशर मिन कुल्ल उम्मतिन फ़ौजन मिमन युकज़्ज़िबु आयातिना फ़युज़ऊन। अलाह चवंदो ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे हीउ क़ुर ॾिनो, रसूल सलाह साईं सुनत ॾिनी, तव्हां हिन क़ुर खे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी कान, जे माना 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 हिन जो मतिलबु आहे त चए थो त मां तव्हां सां ॻाल्हायो, हाणे मिसाल तौरु मां विचां खोलियां थो न, हाणे मिसाल तौरु अलाह ॻाल्हाए थो, मिसाल तौरु मां हिकिड़ी का बि हिकिड़ी आयत कढां थो, चए थो इन अल्लाह लहू मुल्क समावात वलड युही व युमीत, ज़मीन आसमान जी प्रॉपर्टी अलाह जी आहे, ज़िंदा करे थो मारे थो, वमा लकुम मिन दूनिल्लाह मिन वलियुन वला नसीर, अलाह खां सवाइ न तव्हांजो को मददगार आहे, न तव्हांजो को कमु कंदड़ आहे। माना कयमि न, हाणे अलाह ॻाल्हायो, इहा हिकिड़ी माना जो सवाबु सॼे क़ुर खे बग़ैर सम्झी पढ़ण खां वधीक आहे। इहा हुकुम हदीस आहे त चए थो त जेके माण्हू कॾहिं हुन पढ़ी बि कोन ॾिठो त अलाह छा थो चवे, ऐं जेको क़ुर खे नथो माना करे, माना हिनखे अहम ई कोन थो सम्झे, माना इहो सम्झण उनखे कूड़ो थो सम्झे त अलाह जो कलाम कोन्हे। जे सम्झे हा त मुंहिंजे मालिक जो कलाम जंहिं मूंखे पैदा कयो ज़रूरु ॿुधे हा, त चए थो त फम यूज़ त उन्हनि खे चवंदो जिन जिन क़ुर खे न पढ़ियो आहे ऐं हिनखे कूड़ो ॼातो, सो हीअ लाइन हिन पासे ते बीह रहियो, हता एज़ा जाओ, पोइ उते जॾहिं लाइन लॻी वेंदनि, पर काल पुछेनि थो अगज़ब तुम बि आयादी, तव्हां मुंहिंजे क़ुर खे छॾे ॾिनो, वलम तुही तू बिहा इल्मा, त तव्हां उनखे थोरो पढ़ी बि कोन ॾिठो, चखी बि कोन ॾिठो, सम्झव बि कोन, अब माज़ा कुन तुम तामलून, पोइ तव्हां छा पिए कयो,
पोइ तव्हांखे मूं छाजे लाइ हिन दुनिया में मोकिलियो? तव्हांखे इंसान करे मोकिलियुमि। तव्हां त गॾु ऐं घोड़नि वांगुरु खाओ पिया त जीअं मज़ूरी कयूं, मज़ूरी पिया कयो त खाऊं। वकाल कोल अलेहिम, त इहा ॻाल्हि हुनजी सुख थी वेंदा। बेमा ज़लमूं फमलाइन, त उनजो जवाब ई न ॾेई सघंदा। त अलाह असांखे हिन दुनिया में मोकिलियो, असां सां अलाह गुफ़्तगू बि करे, असां कॾहिं हुनखे ॿुधो ई कोन, त पोइ वठिजी वेंदा। अलाह फरमाए थो अलम यरो, छा उन वक़्तु तव्हां इहे न पे ॾिठो अन्ना जान लैल यस्कुनूफी, त तव्हांखे मां राति ॾींदो जंहिंमें तव्हां सुम्हंदा हुओ, व नहार मुबसरा, ॾींहं में रोशनी कंदोसीं। यानी इहो बि न पिया सोचो त अलाह ताला असां सां ईअं पियो थो करे। इन फी ज़ालिक लिआयात लिक़ौमी युमिनून, इन में निशानी मोमिननि जे लाइ, ईमान वारा निशानी त अलाह ताला कीअं पियो थो सिस्टम हलाए। बाक़ी वन अतलू अल क़ुरान, ऐं हीउ क़ुरान पढ़ां, पोइ जेको हिदायत वारो थियो सो रुॻो पाण लाइ हिदायत वारो थिए थो, ऐं जेको गुमराह थियो त चओ त आउं रुॻो त असां त तव्हांखे ॿुधाईंदासीं क़ुरान, पोइ तव्हां भली मञो न मञो, ॿुधो न ॿुधो। हाणे क़ुरान मां माना कयां पियो थो न, भली तव्हां टीवी ॾिसो, भली कचहरी कयो, भली फ़ोन ते ॻाल्हायो, अलाह तव्हांजी मर्ज़ी आहे। ऐं असांजो हिते आहे त इन मां अना में मुंज़रीन, नबी साईं जीअं तूं चईं मां त रुॻो ॾियाइण वारो आहियां, असां बि चऊं था त असां त तव्हांखे क़ुरान ॿुधाईंदा, पोइ तव्हांजी मर्ज़ी। बाक़ी कुल अल्हम्दुलिल्लाह सयुरीकुम आयाती फतैरफुहा, अलाह हिन साइंसदाननि खे, अंग्रेज़नि खे ख़िताब थो करे, चए थो त अलाह जी साराह, अलाह खे जॻाए, उहो पंहिंजे तव्हांखे निशानियूं ॾेखारींदो, जो तव्हां पोइ सुञाणंदो त क़ुरान सचो आहे। जो मां तव्हांखे साइंटिस्ट जा मिसाल पिया थो ॾियां। ऐं असां जेके आहियूं न साइंटिस्ट आहियूं, न आहियूं, हिकिड़ा माना असां जानवर थी वेठा आहियूं। वमा रब्बुक बिगाफ़िलिन अम्मा तामलून, जेकी कंदा आहियो अलाह उनखां बेख़बर कोन्हे को। वलक ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम में मां आहियां शफ़ी अहमद लाखो। अलाह ताला असांखे तव्हांखे हीउ जेको हींअर बकियो टाइम आहे गॾु रखे, ऐं तव्हां तवजो सां ॻाल्हि खे ॿुधो। हीउ जेको मुंहिंजो प्रोग्राम वरी सुबुह जो 7 बजे रिपीट थिए थो। उन खां अलावा हीउ जेको आहे सो मेहरान एंटरटेनमेंट ते अपलोड बि थी थो वञे। तंहिंजे करे जेको सो हीउ तव्हां पाण त अॼु ॿुधो, आसिरे में न वेहो त हाणे वरी पोइ ॿुधंदासीं, बल्कि इहे मां इन लाइ थो ॾिसां जीअं दोस्तनि खे मोकिलियो। अलाह ताला जेको चए थो न त जेके मुंहिंजूं अहिड़ियूं आयतूं आहिनि जो अॻिते माण्हू वरी सुञाणंदा त क़ुरान सचो आहे। हाणे हिकिड़ी आयत हीअ बि आहे, चए थो लक़द ख़लक़ना फ़ौक़कुम सबअ तराइक़, असां तव्हांजे हिन ज़मीन जे गोले जे मथां 7 लेयर ॾिना आहिनि। वमा कुन्ना अनिल ख़ल्क़िल गाफ़िलीन, उन्हनि लेयरनि जो जेको फंक्शन आहे, अलाह चए थो मां हुनखां गाफ़िल न, उहो पंहिंजो फंक्शन अदा कनि पिया उहे लेयर्स। बल्कि ॿियूं शयूं बि अलाह जेके कयूं आहिनि उन खां गाफ़िल कोन्हे को। हे आहिनि ज़मीन जे मथां 7 लेयर। पहिरियों लेयर 10 किलोमीटर ट्रोपोस्फियर, वरी उहो आहे तक़रीबन 20 किलोमीटर थुल्हो, उहो आहे स्ट्रेटोस्फियर, वरी तक़रीबन 50 किलोमीटर मेनोस्फियर, ऐं वरी उन खां पोइ तक़रीबन 300 किलोमीटर मेल थुल्हो थर्मोस्फियर, ऐं पोइ वरी हिकिड़ो आहे तक़रीबन 5000 किलोमीटर एक्सपोस्फियर। हाणे जेको हेठियों लेयर आहे ट्रोपोस्फियर, रुॻो 10 किलोमीटर आहे। इहो लेयर आहे जंहिंमें सॼी हवा मौजूदु आहे, सॼी ऑक्सीजन मौजूदु आहे। हालांकि इहे जेके ॿियनि लेयर में हवा कान्हे, उते वैक्यूम आहे। जे हिन ट्रोपोस्फियर में को टुंग थी पए या का ॾार पइजी वञे, सॼी हवा निकिरी हली वेंदी। त अलाह ताला इन ट्रोपोस्फियर में अंदरि हर शइ रखी आहे। इन ई लेयर जे अंदरि 10 मेलनि ताईं असांजा ककर ठहनि था। इन्हनि 10 मेलनि ताईं हवाई जहाज़ हलनि था। छो त हवाई जहाज़ जेके पर आहिनि हवा जे ते करे था हलनि, इंजन त हुनखे सिधो थी छिके, पर मथे जेके पिण हवा थिए त इन ट्रोपोस्फियर खां जहाज़ मथे वञी नथो सघे, न हली सघंदो। त इहे ई आहिनि जेको इहो लेयर आहे जंहिंमें असांजी बारिश थी वसे, जंहिंमें असांजी हवा बीठी आहे। वरी जेको टियों लेयर आहे न, जेको 50 किलोमीटर, वरी उहो जेको लेयर उहो आहे त जेकॾहिं मथां को छो त तारा ॿारा फाटनि था, त उन जा वॾा वॾा पथर पिया था फिरनि, ऐं उहो तव्हां ॾिसंदो चंड ते ऐं मरीख़ ते एॾा वॾा वॾा खॾा थी विया आहिनि, मथां किरिया आहिनि। हीउ उहो लेयर आहे जॾहिं उहो को पथर हेॾे किरण जी कोशिशि कंदो आहे, त इहो जेको 50 किलोमीटर जो मेनोस्फियर जो लेयर आहे, उहो अलाह अहिड़ो ठाहियो जो उन में सफ़ा हुनखे साड़े रख कंदो, रख थी वेंदी, पर उहो सॉलिड न किरंदो को, इला माशा अल्लाह। ठीकु आहे जी। ऐं इहे थर्मोस्फियर आहे जंहिंमें सैटेलाइट हलनि थियूं, ऐं उन खां पोइ स्पेसशिप जेको आहे सो अञा खां मथे वञे थो, छो त उन जे लाइ हवा जी ज़रूरत कान्हे का।
तंहिंजे करे जेको आहे सो ही वण जेके थियनि था इहो ई सिज जी रोशनीअ ते वण थियनि था, इहो हवा में थियनि था। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे चए पियो त तव्हां वञो त इहा जेका लठ जी ॻाल्हि मूं कई त चई त इहा अन अलक असाक, थोरो वरी हिन जो ईअं सम्झो हिकिड़ी कैमरा हेॾां लॻी आहे, वरी कैमरा हेॾे, वरी उहा साॻी स्टोरीअ खे ॿिए रुख सां अलाह असांखे ॾसे थो सूरह कसस में, चए थो वन अलक असाक, चई त हिन उछलाए लठ खे त फलम मां राह तहतज़ कन्हा जानन, त वठी बला थी वई ऐं लुॾण लॻी, वल्ला मुदबरंद, मूसा अलैहिस्सलाम कोन बीठो वॾी थो भॼे, वला युग पोइते बि न पियो निहारे। चई हेॾी बला, हेॾी मां पहिरीं त चई त भेण हिमालय हथ में खयो वेठोसीं, हणंदी मूंखे चक, तंहिंखां वठी तेज़ भॼणु लॻो। ॾिसो इहो इन जो ॿियो पहलू पियो थो अलाह ॾेखारे जेको कल्ह ॾसियो मुनीअ खां, त अलाह थो चएसि या मूसा अकबिल, चई मोट 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 मूसा अलैहिस्सलाम, वला तख ड्रिज न इनक मिनल आमिनीन, तूं अमुन वारनि में आहीं, तूं खौफ़ बेखौफ़ो आहीं। ॿियो चई असलुक यदक फी जेब, चई हथु विझी ऐं हथु ॿाहिरि कढ, तख़रुज बैदौ मिन ग़ैर सुई, त सफ़ा रोशनी, अछी रोशनी थी वेंदी आहे, अॼुकल्ह बल्ब अछा अचनि था। बज़मुम इलेही जनाहक मिन रहब, ऐं पंहिंजूं ॿाहूं पाण लाइ गंढ, ज़ानिक बुरहान में रबिक इला फिरौन, ऐं इहे ॿई हुजतूं तोखे जेको मां ॾियां थो फिरौन ॾे ऐं सन लश्कर ॾांहुं तुंहिंजे पाला आहिनि, बेशक उहे बदकार आहिनि, वञो ॾे। त मूसा अलैहिस्सलाम ॿुधाएसि थो, चएसि ॻाल्हि ॿुधो, काल रबी इन क़तल तु मिनहुम नफ़्सन फ़ख़ाफ़ अन युक़तलून, उते मां हिकिड़ो खून करे आयो आहियां ऐं भॼी आयोसि उतां, हालांकि मां बादशाह जे महल में रहंदो हुउसि, पर मूं जो खून कयो, हरू भरू मुक हईंमांसि त मरी पियो, इरादो त कोन हो पर मुक में मरी पियो, तंहिंजे करे मां उहो मुल्क छॾे आयो आहियां, तंहिंजे करे फ़ख़ाफ़ ऐं यक़तलून, हुननि अॻ ई डिसीशन वठी चुकी आहे त पकिड़े क़तलु कयोसि, छो त माण्हू मारियो अथमि। वाक़ी हारून अफ़सर मिनी लिसाननि, बाक़ी जेको हारून आहे मुंहिंजो भाउ, इहो ॻाल्हाइण में मूंखां तिखो आहे, फ़रसलू मई, इन सां गॾु मूंखे मोकिल, रिदन मुंहिंजी मदद करे, इहो सदिकुनी, त उन्हनि खे चए त सच थो ॻाल्हायां, इन अख़ाफ़ ऐं इहो कज़बून, मां चवंदुसि त अकेले खे त चवंदा तूं कूड़ थो हणी, तूं खून करे आयो आहीं, त अलाह चयसि ठीकु आहे, कार सां न शुद्ध अधु अधु दक बि अख़ीक, हाणे थोरो इन में मां कयां थो, पर मां मुंहिंजो त मसइला माना जो, चई ठीकु आहे, हे जेको तुंहिंजो आहे न, तुंहिंजो बाज़ू तुंहिंजे भाउ सां पको कयूं था, नज़र लकुमा सुल्ताननि, ऐं तव्हांखे ग़लबो ॾींदासीं, ऐं बाक़ी फला यसिलून अलैकुमा बि आयातिना, ऐं असांजे हिन मौज़नि जे करे तव्हांखे ईज़ा न ॾेई सघंदा, ऐं वमिन अतब कुमार ग़ालिबून, ऐं जेके तव्हां सां गॾु हलंदा उहे ई कामयाबु थींदा। त मूसा अलैहिस्सलाम फिरौन जे दरबार में वञी चवनि थो त मां अलाह जे तरफ़ां, रब जे तरफ़ां आयो आहियां, त फिरौन वाइड़ो थी वियो, खिलियो, टोक थो हणे, निहारे खिले, चए थो ॾियो ख़बर, काल फिरौन या अल मलव मां अलिम त लकुम मिन इलाहन गैरी, चई ॾियो ख़बर मूंखां सवाइ ॿियो को अलाह आहे छा, तव्हां ॿुधायो, सभिनी चवंदो न, त चई पोइ हे कीअं थो मूसा अलैहिस्सलाम चए त अलाह आहे, त किथे आहे तुंहिंजो अलाह, चई मुंहिंजो अलाह आसमान ते आहे, चईंदो अच्छा, त चए थो औक़द ली या हामान अलल तीन, चई हामान तूं मुंहिंजो वज़ीर आहीं न, वॾो चूबूतरो ठाहे त मां चढ़ी वञी ॾिसां, हिन जे अलाह खे ॾिसां, ॾिसण में अचे थो ल अली अतल इला इलाह मूसा, त मां मूसा जे मबूद ॾांहुं मथे चढ़ां, पर मूंखे ख़बर आहे इन ल अज़ुन मिनल काज़मीन, कूड़ थो हणे, पर बहरहाल ठाहे चबूतरो, ॾिसूं था त हिन जो अलाह आहे मथे, ज़रूरु हूंदो त ॾिसण में ईंदो। इन फिरौन सन लश्कर नाहक मुल्क में वॾाई कई, ऐं भायाऊं त उहे असां ॾांहुं न मोटाइबा, अनहुम इलैना ला युरजऊं, पोइ सज़ा कहिड़ी मिलियनि, फ़ख़ज़नाहु व जुनूदहु नबज़नाहुम फिल यम, पोइ असां इन्हनि खे इनखे लश्कर खे ॿोड़ियोसीं इन में समुंड में, फंज़ुर कैफ़ कान आक़िबतुल ज़ालिमीन, पोइ ॾिसो त ज़ालिमनि जी पछाड़ी कहिड़ी थी थिए, छा हो त हिननि जॾहिं ॾिठो त मूसा अलैहिस्सलाम जो कुझु फॉलोअर वधी था वञनि, त फिरौन चयो लश्कर अचो हुन खे कुहऊं, सो हिन जे पोयां पिया, त अॻियां जो विया त समुंड अची वियो, त मूसा अलैहिस्सलाम खे अलाह चयो त लठ हण समुंड खे, हयईं त हीअं ॿ हिसा थी पियो, हितां विचां लंघे विया त अञा उहो रस्तो ठहियो पियो त फिरौन पहुची वियो, उहो बि अंदरि गिड़ियो, उहो हुनजो लश्कर बि अंदरि गिड़ियो, जंहिं विच ते पहुता त वरी समुंड पाण में बराबरि थी वियो, ॿुॾी विया। ऐं पोइ
इहे जेके फ़िरौन हो वजअलनाहुम आइमतुन, इहे जेके शैताननि जा सरदार थींदा, दोज़खनि जा अॻुवान थींदा, यदऊन इलन नार, जे माण्हुनि खे बाहि ॾांहुं सॾींदा, यौमल क़ियामत ला युनसरून, ऐं क़यामत ॾींहुं मदद न ॾिबनि। अतबाअनाहुम फिल हाज़िहि दुनिया लानत, हिन दुनिया में लानत सां पोइता लाथी सऊं, यौमल क़ियामत हुम मिनल मक़बूहीन, ऐं क़यामत ॾींहुं बुछड़नि मां हूंदा। हाणे जेके क़ुर शरीफ़ खे नथा सम्झनि त ही अलाह असांखे रस्तो थो ॾेखारे, त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जे ज़माने में बि इहा ॻाल्हि पई थी त अलाह ताला नबी साईं खे चए थो हिननि खे हीअ ॻाल्हि चईनि, ऐं असां चऊं था पाण खे, चए थो जेकॾहिं तव्हां सम्झो था त हीउ हिदायत जो किताबु कोन्हे, हीउ इंटरनेशनल लॉ कोन्हे को, हिन जी इम्प्लीमेंटेशन दुनिया में अमुन क़ाइमु थींदो, जे सम्झो था त इहो ईअं न आहे, कुल फ़ातू बि किताबिन मिन इंदल्लाह हुआ अहदा मिनहुमा, त पोइ ॿियो को क़ुर आणियो अलाह वटां जेको हिन खां वधीक को सिधो रस्तो ॾेखारे, अतबियूं त असीं उहो मञींदासीं उन खे, इन कुंतुम से तव्हां सच आहियो, या पाण ठाहियो, या अलाह खां घुरायो ॿियो को क़ुर। फलम यस्तजीबू लक, पोइ इहा तव्हांजी ॻाल्हि क़बूल कंदा ई कोन, छो त करे ई कोन सघंदा। फलम, त पोइ त तव्हां चङी तरह ॼाणो, अन्नमा यतबियून अहवाहुम, इहे रुगो पंहिंजे अटकलुनि ते था हलनि, पंहिंजे ख़्वाहिशुनि ते था हलनि। वमन अज़ल मिमन नितबे हवा बग़ैर हुदन, त उन माण्हूअ खां वधीक मेंटली रिटार्डेड ऐं गुमराह केरु आहे जेको पंहिंजे ख़्याल ते जेको सो पियो ज़िंदगी गुज़ारे बग़ैर क़ुर जे तालीम जे, बिगान क़ुर जे हिदायत जे, अलाह जे तरफ़ां जेको आहे वही अलाह जो कराम आहे। इन अलाह ला यहदिल क़ौम ज़ालिमीन, ज़ालिमनि खे त अलाह अहिड़े हिदायत ई कोन ॾींदो अहिड़नि खे। हीउ क़ुर अलाह मोकिलियो आहे, ऐं हिन में तव्हांजी हिदायत आहे, ऐं तव्हां हिन खे छॾे ॿियनि किताबनि ते पिया था हलो, पोइ या त आणियो हिन खां वधीक को बहितर, अलाह वटां ई वठी अचो जे अहिड़ी आयो, या पंहिंजो ठाहियो। अलाह फरमाए थो लक़द वसलना लहुमुल क़ौल लअल्लहुम यतज़क्करून, बेशक हिन क़ुर खे उन्हनि लाइ लॻो मोकिलियोसीं त नसीहत वठनि। अल्लज़ीन आतईनाहुमुल किताब मिन क़बली हुम बिही युमिनून, ऐं क़ुर खां अॻु जेके किताब ॾिनासीं उहे हिन क़ुर खे ॾिसी हिन खे मञनि था त जेको असांजे बाइबल में या असांजे वेदनि में साॻियूं आयतूं आहिनि, त इहे ई त जल्दी मुस्लमान था थियनि। ऐं पोइ जॾहिं उनखे क़ुर पढ़ी ॿुधाइजे थो, पर जेके उन्हनि जा आलिम आहिनि, पोइ चाहे हिंदुनि जा आलिम हुजनि, यहूदियुनि जा आलिम, जॾहिं पका आलिम ऐं सचा आलिम, इज़ा युतला अलैहिम, जॾहिं उनखे क़ुर जूं आयतूं पढ़ी उन्हनि खे माना ॿुधाइजे थी, कालू आमन्ना बि, चवनि था असां त ईमान आणियूं था, इन्नहुल हक़्क़ु मिन रब्बिना, इहा त ॻाल्हि सची आहे रब जे तरफ़ां, छो त इहा असांजे किताबनि में साॻी ॻाल्हि आहे। इन्ना कुन्ना मिन क़बली मुस्लिमीन, बेशक हिन क़ुर जे अचण खां अॻु में असां मुस्लमान हुआसीं, माना पंहिंजनि किताबनि ते ईमान आणींदा हुआसीं, पोइ चाहे वेद हुजनि, ज़बूर हुजे या बाइबल हुजे। पोइ उलाइक यूतून अजरहुम मरतैन, त इन्हनि खे ॿ सवाब मिलंदा, हिकिड़ो पंहिंजे किताब खे मञणु ऐं उन ते हलण जी कोशिशि करण में, ॿियो हिन क़ुर खे मञ बेमा सबरू, जो उन्हनि सबुरु कयो, ऐं पोइ छा था कनि, यदरऊन बिल हसन सैयद, ॿियो ही छा था कनि त कॾहिं का बुराई थिए थी त वरी नेकी करे उन बुराईअ खे बैलेंस करे था छॾनि। पोइ बिमा रज़क़नाहुम युनफ़िकून, ऐं जेका असांखे रोज़ी ॾींदी आहे उन में अलाह जे रस्ते में ख़र्च था कनि। लेकिन अलाह फरमाए थो त हिदायत जे लाइ तव्हांखे पहिरीं फस्ट मूव तव्हांखे करिणो पवंदो। अलाह तव्हांखे ज़ोरी कोन ॾींदो हिदायत, तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह थो फरमाए इन्नक ला तहदी मन अहबब्त, ए पैगंबर बेशक तूं जंहिंखे घुरी तंहिंखे हिदायत करे नथो सघीं, वलाकिन अल्लाह यहदी मन यशा, पर अलाह जंहिंखे घुरो तंहिंखे हिदायत कंदो। छाकाणि त नसीहत करणु, क़ुर पहुचाइणु हर कंहिंजो कमु आहे, पर हिननि खे फस्ट मूव करिणो पवंदो। उहो आलम बिल मुहतदीन, हिदायत वारनि खे अलाह चङी तरह सुञाणे थो त केरु हिदायत याफ़्ता थींदा। क़यामत जे ॾींहं ते अलाह ताला हिननि खे सॾींदो, योम युनादीम, चवंदो अचो हेॾे, भई यकूल ऐं शुरकायल लज़ीन कुंतुम तज़मून, हे जेके तव्हां शरीक मुक़ररु कया त तव्हांखे मूंखां पुट वठी था अचनि, इहे जेके मोल, छो त मदद घुरण लाइ ॿ शर्त अलाह रखनि, हयू ऐं कयूं, पंहिंजे लाइ बि चए त मां छाकाणि त हयू ऐं कयूं आहियां, माना मां ज़िंदा आहियां, जहिड़ो आहियां, साह जे रग खां वेझो आहियां, कयूं माना प्रॉपर्टी मुंहिंजी आहे, ऐं पावर मूंखे आहे जो मां तव्हांखे ॾियां, पुट मां ॾेई सघां थो तव्हांखे,
तव्हांखे रिज़्क़ ॾेई सघां थो। पर जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू मरी थो वञे त हयूं त कोन्हे, जॾहिं मरी वियो त बसि इहो शर्त ई पूरो कोन थींदो। हा, दुनिया में को इंसानु आहे, ज़िंदा आहे ऐं अलाह वारो आहे त उनखां दुआ कराए सघे थी। कि हिकिड़ो माण्हू ज़िंदा आहे, उनखे प्रॉपर्टी आहे त उहो तव्हांखे पंहिंजी प्रॉपर्टीअ मां ज़कात बि ॾेई सघे थो, सदको ॾेई सघे थो, तव्हां करे सघो था, शर्त आहिनि इहे। त अलाह पुछे थो त उहो किथे आहिनि शरीक जिन खे तव्हां सम्झंदा हो त तव्हांखे मूंखां पुटु वठी ॾींदा। काल लज़ी हक़ अलैहिल कौल, त उन ॾींहुं जिन ते अज़ाब जो हुकुम नाज़िल थी वेंदो न, उन खां थो पुछे त चवंदा रब्बना हाउलाए लज़ीन अॻुवाइना, चई अलाह साईं सच ॿुधायूं, असां तव्हांसीं ॼट क़ुर माना सां कोन करियोसीं, हे जेके ठग वेठा आहिनि न, हाउलाए इहे अलज़ीन अॻुवाइना आहिनि, असांखे अॻुवा करे छॾियो। ऐं सो अॻुवाइनाहुम कमा गवैना, त हो बुज़ुर्ग जेके ठग चवंदा साईं असां पाण गुमराह हुआसीं तॾहिं त हिनखे गुमराह कयोसीं। माना ई ॿुधो न, या छा थो चए, हलो मां माना थो सिधी पाण। उन ॾींहुं जिन ते अज़ाब जो हुकुम लाज़िम थी चुको हूंदो, से चवंदा त इहे असांजा पालण ही उहे आहिनि जिन खे गुमराह कयोसीं, जहिड़ो पाण गुमराह थियासीं तहिड़ो खेनि बि गुमराह कयोसीं। हाणे सभिनी खां तुंहिंजे आॾो बेज़ार थियूं था, इहे असांखे न पूॼींदा हुआ, असां इन्हनि खां बलाउनि खां जान छॾाए असांजी, इहे असांखे कोन पूॼींदा हुआ, पर असां गुमराह हुआसीं, इन्हनि खे गुमराह कयोसीं। पोइ अलाह चवंदो हिन दुनिया में त चवंदा हो न त फलाणा बुज़ुर्ग फलाणा उहो गोसपागा धोबी इहे बि ॻाल्हियूं कंदा, हाणे कयो कोशिशि, कील अदऊ शुरका हुकुम, चयो वेंदो त पंहिंजे शरीकनि खे सॼो फदऊं, पोइ खेनि सॾींदा त उहे कंहिं वरंदी कोन ॾींदा ऐं अज़ाब ॾिसंदा। त चवंदा त पोइ ओॾी महिल छा चवंदा, लओ अनहुम कानू यहतदून, चवंदा हाय असां कहिड़े मुसीबत में ग़लतीअ में पइजी हिननि ठगनि जे पोयां पियासीं, लओ अनहुम कानू यहतदून, काश असां क़ुर पढ़ूं हा, रसूल जी सुन्नत खे सम्झूं हा, त असां हिदायत कयूं हा, असां हे अलाह जे ॾिनल किताब खे छॾे असां कहिड़नि दरनि ते वञी पियासीं। तंहिंजे करे अलाह फरमाए थो वला तदू मल्लाह इलाहन आख़िर, अलाह सां गॾु कंहिं ॿी हैसियत खे न सॼो, ला इलाह इल्लाहू, सभु पावर अलाह पंहिंजे हथ में रखिया आहिनि, कुल शइ हालिकुन, हर शइ खे मौत अचिणो आहे, इला वजहू सवाइ अलाह जे, लहुल हुकुम, ऐं सभु पावर उन हुकुम उहो थो ॾिए, व इलैहि तुरजऊन, ऐं इन्हीअ ॾेई तव्हांखे मोटायो वेंदो। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम इंशा अल्लाह ताला ही आख़िरी जेको हिसो आहे तव्हां ख़्याल सां ॿुधंदव। हिन में अचे थो त रब साईं फरमाए थो सूरे फातिर में, वमन तज़क्का फ इन्नमा यतज़क्का लिनफ्सी, जेकॾहिं तव्हां पाक थींदव, नेक थींदो, तव्हांखे पंहिंजो फ़ाइदो पवंदो। मिसाल तौरु अलाह तो फरमाए या अय्युहन नास अंतुम फुक़रा इलल्लाह, तव्हां अलाह जे आॾो फ़क़ीर आहियो, वल्लाहु गनियुन हमीद, ॾियण वारो त अलाह आहे, तव्हां पिनण वारा आहियो, अलाह खां घुरो था, अलाह त गनी ऐं साराहियल आहे। ई यशा युज़हिबकुम, जेकॾहिं अलाह हींअर बि चाहे त तव्हांखे ख़तमु करे सॼी दुनिया जा सभु माण्हू ख़तमु करे छॾे, पोइ यादि बि ख़ल्क़िन जे तव्हांजे जाइ ते नई मख़लूक पैदा करे, वमा ज़ालिक अलाह अज़ीज़, अलाह लाइ को ॾुखियो कमु त कोन्हे को। तंहिंजे करे चए थो यादि रखो, भला तज़िर वाज़िरतूं विज़र उख़रा, क़यामत जे ॾींहं ते तव्हांजो वज़न या तव्हांजो गुनाह कोन केरु खणंदो। तव्हां सां ठगी था कनि, चवंदा त साईंअ जे चीच में हथु विझो त जन्नत में पहुचाईंदो, कोन थींदो। इन तुदो मुश्किलतुनि इला हिमिल हा, जेकॾहिं जंहिंजे मथां गुनाहनि जा बार हूंदा, कंहिंखे सॾींदी त केरु मूंखां इहो बार विराए, ला युहमल मिनू शैयद, केरु ज़री बि कोन खणंदो, वलो कान ज़ा कुर्बा, चाहे भाउ हुजेसि, माउ हुजेसि, पीउ हुजेसि, को मिट माइट हुजे। बाक़ी इन मां तुंज़िर लज़ीन, बाक़ी अलाह कान ख़ौफ़ उहे इख़्तियार कंदा रब मां जेके यक्षऊन रबम बिल ग़ैब, जेके अलाह की जे क़ुर, छाकाणि अलाह ॾिठो त कोन्ह अथनि, त ग़ैब ते अलाह खां डिॼंदा, निमाज़ क़ाइमु कंदा। वमन तज़क्का, जेको नेक थींदो, परहेज़गार थींदो, फ़ इन्नमा यतज़क्का लिनफ्सिही, उहो पंहिंजे पाण लाइ इहा पाकबाज़ थींदो, ऐं इलल्लाह मसीर, मोटणु अलाह ॾे थिए थो। वरी अलाह थो चए वला तबख़ुज़ू नास अशिया, माण्हू सां ठगी करे उन्हनि जे माल में ठगी न कयो ऐं खोटी न कयो। मिसाल तौरु शुएब अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजी क़ौम ॾे वियो हो त उन्हनि खे छा मञी चयईं, क़ाल या क़ौम मेअबुदुल्लाह, पहिरीं त घुरो अलाह खां, अलाह जी इबादत कयो, मालकुन मिन इलाहिन ग़ैरु, अलाह खां सवाइ इहे पावर कंहिं वटि कोन्हनि के, वला तनकुसुल मिकियाल वल मीज़ान, ऐं मां तव्हांखे ॾिसां थो वापारी आहियो त तव्हां माण्हुनि जे माल में ऐं मापण में तुरण में जेको सो नुक़्स था करे ठगी था कयो, इन अराकुम बि ख़ैरु, मां ॾिसां थो तव्हां अमीर माण्हू आहियो तॾहिं बि ठगी था कयो, माना राशी माण्हूअ जो पेटी कोन थो भरिजे, माना प्रॉपर्टीअ मथां प्रॉपर्टीअ मथां प्रॉपर्टी, चोरीअ मथां चोरी। अड़े बाबा तूं काॾे कंदे एतिरो,
त हो बि चए थो त तव्हां इहा ठगी न कयो, तव्हां अॻ ई सुखिया आहियो, व इन अख़ाफ़ अलैकुम अज़ाब यौमिन मुहीत, ऐं तव्हां सां जेका हालत थींदी मूंखे उनजो ख़ौफ़ थो थिए क़यामत जे ॾींहं ते की तव्हां पादर खाईंदव। त शोएब अलैहिस्सलाम खे चवंदा कालू या शोएब असलातुक तामरुक अन नतरुक मा याबुद आबाउना, हे जो अबनि ॾाॾनि खां असां मोलनि खे घुरंदा हुआसीं, थिया उनखे असीं छॾे ॾियूं तुंहिंजे चवण ते, उहो नफ़ल फी अमवाल न मा नशा, या जेको वापार जो असांजो पंहिंजो सिस्टम ठहियलु आहे असां जेको आहे सो उनखे छॾे ॾियूं, जंहिं तरीक़े ते असां वापार करे अमीर थियूं तुंहिंजे चवण ते इहे करे ॾियूं। इन अंतल हलीम रशीद, असां त ॾिठो त नंढे लाइक़ु आहे, तूं इंटेलिजेंट आहीं, ज़हीन आहीं। चए थो या क़ौमी उफ़ुल मिकियाल वल मीज़ान बिल क़िस्त, चई वरी बि मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। शोएब चए थो मां तव्हांखे चवां थो ठगी न कयो, तौर में ऐं वज़न में क़िस्त माना सिधा रखो, वला तफ़सूनास अशिया, माण्हुनि जे माल में ठगी न कयो, खुटायो न, वला तासू फिल अर्द मुफ़्सिदीन, ज़मीन में इहो फ़साद न कयो, बक़ियतुल्लाह ख़ैरुल लकुम, जेको हलाल में कमायो था इहो तव्हांजे लाइ वधीक बहितर आहे। इन कुंतुम मोमिनीन वमा अना अलैकुम हफ़ीज़, मां को तव्हांखे ॾंडो कोन थो हणां, मां तव्हांजे मथां दारोगो न आहियां। तंहिंजे करे अल्लामा इक़बाल चए थो खुदा तुझे किसी तूफ़ान से आशना कर दे कि तेरे बहर की मौजों में इस्तराब नहीं, तुझे किताब से मुमकिन नहीं फ़राग कि तूं किताब ख़्वाह है मगर साहिब किताब नहीं। रुगो वेठो बिना माना जे हिकिड़ो ख़तमु हो, ॿियो ख़तमु हो, टियों, मायूं बि लॻियूं पियूं। अड़े बाबा माना कयो, तव्हांजो क़ुर उहा जंहिंमें तव्हां सां अलाह ॻाल्हाए। कुरान जिसके दिल में जज़ब होता है तो उसकी बीमारियां दूर करता है। बीमारियां क्या हैं? तकबर या बीमारी आहे। इहो क़ुरान तव्हांजो तकबुर कढी छॾींदो, तव्हां सम्झंदो त मां बि इंसान वांगुरु इंसान आहियां, हीअं हथ करे कोन हलंदो ऐं पेजारो माथो लहां त माना मां हाणे का या मुंहिंजी ज़ात वॾी का ऊची आहे सो मां हीअं कयां माण्हू मूंखे पेरे पवनि। गुनाह आहे पेर पवराइण माण्हुनि खे। मां ॾिठो आहे यूट्यूब ते सभु को पेर ते हथु, पेर ते हो वरी हीअं हथु चिॿो। अड़े बाबा इहो पेर में रुकू ऐं सजदो थो थिए, तूं अरब आहीं जो तूं माण्हू खे सिधो जवाबु ॾे, माण्हुनि खे चइबो सिधो मूंसां हथु मिलायो। पर क़ुर न पढ़ण जे करे हसद या बीमारी आहे, या क़ुर सां दूर थींदी। हुबे जाहत माना माण्हू चवंदा मां को वॾो माण्हू आहियां, वॾो अमीर आहियां, या मां को पहुतल आहियां। हुबे शोहरत त माना मां मशहूरु आहियां। इहे बीमारियूं आहिनि, जेकॾहिं क़ुर दिलि सां पढ़ंदो त इहे बीमारियूं दूर कंदो आहे। त पोइ क़ुर जे ज़रिए जब ईमान दिलों में आ गया तो फिर अहकाम दिए गए। कौन से अहकाम? फ़र्ज़ छा है, वाजिब छा है, हलाल छा है ऐं हराम छा है। लेकिन इंसान अमल पर तभी आमादा होगा जब उसके अंदर से गलत नज़रियात निकल जाए और कुरान के ज़रिए ईमान पैदा हो जाए। जब अहकाम पर अमल पैरा होना शुरू कर दिया तो फिर अहकाम की हिकमत बताई गई। तिलावत आयत के बाद तज़किया, फिर तैलीम किताब व हिकमत। उसके बाद जो जमात तैयार हुई ऐसी जमात थी जिसके दिलों में कोई आरजू नहीं थी सवाए अल्लाह को राज़ी करने के लिए। शहादत है मतलूब मकसूद मोमिन, न माले गनीम न किश्वर कुशाई। एंड डिसिप्लिन का ये आलम है कि हजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते हैं तो आप खून की नदियाँ बहा दें, तन मन और धन कुर्बान करने को तैयार। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त चई साईं हे जेके माण्हू आहिनि, माण्हुनि खे घरनि जूं ख़बरूं ॾसनि था त पाण फरमायूं त ईअं नाहे, एतवा न कयो। त चईंसि पोइ के ॻाल्हियूं त ॾसींदा आहिनि त तूं हिन कम लाइ आयो आहीं, जॾहिं की असां हुनखे ॻाल्हि ॾसी बि कान्हे का। त चए थो त अलाह ताला जेके आसमान में फ़ैसिला करे थो, शैतान उन्हनि खे ॿुधे थो, पंहिंजे दोस्त में हुन शैतान जे दिलि में विझे थो। या दुनिया जी का जेकॾहिं का ॻाल्हि आहे त शैतानी जिन त घुमनि था त हुन पीर जे कन में अचे ॾसींदा त हिन जी मेंह विञाए वई आहे तॾहिं तो वटि अचे थो, ऐं कन में कुट कुट था कनि। माना फरमायो त कन में ॿोली कहिड़ी था ॻाल्हाइनि, शैतान कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदो, उहा ॿोली ॻाल्हाइनि था मोर्स कोड। हे मोर्स कोड आहे न, मिसाल तौरु टिक त माना ए, वरी वक़फ़े खां पोइ टिक 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 माना बी, वरी जेकॾहिं टिक वरी वक़फ़ो वरी टिक त माना आर। इहा ॿोली आहे जेका कुट कुट हे चए थो ॿुधो, तर्जुमो ॿुधो। जिसको शैतान सुनकर यागता है उसको अपने दोस्त के कान में कुट कुट करके डाल देता है, जिस तरह मुर्गी कुट कुट करती है और उसमें 100 झूठ मिला देता है। मुर्गी कंदी आहे कुट 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 कुट, इहा ॿोली आहे हिन जी। ऐं इहा कोड उहा असां जेके अॻे पोस्ट ऑफिस में कंदा टिक 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 टिक, इहा ॿोली आहे। इहा चवनि था अलाह रसूल त इहो कन में ॻाल्हाइनि था। वल्लाहु आलम बिअयदाकुम। ॿियो आहे त अलाह तव्हांजे दुश्मननि खे ॼाणे थो। अलम तर इलल्लज़ी ऊतू नसीबन मिनल किताब। पोइ उन्हनि माण्हुनि खे जिन खे क़ुर ॾिनो वियो, यशतरून ज़लाला, त इहे वरी गुमराही ख़रीद था कनि।
युरीदन तज़िलू सबील, ऐं चाहिनि था त माण्हुनि खे सिधे रस्ते खां रोकनि। वल्लाहु आलम बि आइदाकुम, अलाह तव्हांजे इन्हनि दुश्मननि खे ॼाणे थो। व कफ़ा बिल्लाह वलियूं व कफ़ा बिल्लाह नसीरा, बेशक तव्हां जे लाइ अलाह जी यारी ऐं अलाह जी मदद तव्हां लाइ खोड़ आहे। या अल्लज़ीन आमनू ऊतुल किताब आमिनू, ए जिन खे क़ुर मिलियो आहे ईमान आणियो, बिमा नज़लना, जेको हीउ क़ुर नाज़िल कयो अथऊं, मुसद्दिक़न लिमा माकुम, ऐं हे उन्हनि खे थो चवे जेके वेदनि वारा आहिनि, बाइबल वारा आहिनि, ज़बूर, त जेको तव्हांखे क़ुर मिलिया आहिनि, हीउ क़ुर खे सचो थो करे। मिन क़बुल नतमिस वुजूहनि, जो तव्हांजे चहिरे खे बिगाड़ियो वञे ऐं जेको सो करे वञे। उन खां पोइ आहे त वमन यतवक्कल अलल्लाह फहस्बुहु, जेतिरो अलाह ते भरोसो कंदो ओतिरो अलाह तव्हां सां पूरो पवंदो। या नबी इज़ा तलक़्तुम निसा फतलिक़ूहुन इद्दतहिन व अहसुल इद्दत, जेकॾहिं तव्हां औरत खे तलाक ॾियो था त उन जी इद्दत आहे, इद्दत लाइ ॾियो ऐं उहा इद्दत ॻणियो। वतक़ुल्लाह रब्बकुम, ऐं अलाह ताला खां डिॼो। तिलक हुदूदुल्लाह, इहे अलाह जे हदूद आहिनि। मैयत अद हुदूदुल्लाह फ़क़त ज़लम नफ़्स, जेको अलाह जे हदुनि खे ओरांगींदो इन पंहिंजे पाण नफ़्स ते ज़ुल्म कयो। ऐं उन खां पोइ अचे थो व यर्ज़ुकू मिन हैस ला यहतसिब, तव्हांखे रब उतां रिज़ुक ॾींदो जो तव्हां कॾहिं सोचियो बि कोन हूंदो। वो मन यतवक्कल अलल्लाह फहस्बुहु, जेतिरो तव्हां अलाह ते तवक्कल कंदो अलाह बि तव्हां सां ओतिरो पेर भरींदो। इन अलाह बालिग़ अमरी, अलाह जेको हुकुम करे थो उन खे पूरो करण ते क़ादिर आहे। क़द जअल्लाहु लिकुल्लि शैइन क़दरा, बाक़ी हर शइ जो अलाह क़दर मुक़ररु कयो आहे। हाणे यकदमि हर कंहिंखे अरब अरब त कोन ॾींदो। ऐं उन खां पोइ फरमाए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ख़ैरुकुम ख़ैरुकुम लिअहली वना ख़ैरुकुम लिअहली, माना जेको आहे तव्हां में बहितरीनु उहा जो पंहिंजे घर वारनि सां बहितरु आहे, ऐं तव्हां सभिनी खां मां पंहिंजे घर वारनि सां बहितरु आहियां। अॻे अचे थो वलई यख़लिफ़ अल्लाह वाद, अलाह पंहिंजे वाइदे तां कोन फिरंदो, जेको चयो अथई कंदो। वई यू कज़िबू क फ़क़त कज़बत क़बलम क़ौम नूह आद समूद, जे नबी साईं तव्हांखे नथा कूड़ो था कनि त इन खां अॻु में बि नूह ऐं आद ऐं समूद जी क़ौम इहो ई कमु कयो। क़ौम इब्राहिम क़ौम लूत बि ईअं ई कयो। वई यस्ताइजिलूनक बिल अज़ाब, ऐं तव्हांखे चवनि था त जेकॾहिं तुंहिंजो दीन सचो आहे, असीं नथा अचूं त भली असांखे अज़ाब अचे। अलाह चए वलई युख़लिफ़ अल्लाह वादहू, अलाह पंहिंजे वाइदे तां कॾहिं बि ख़िलाफ़ु कोन वेंदो। इन यौमन इंद रबिक क अल्फ़ सनतन मिम्मा तादून, पर मसइलो इहो आहे त तव्हांजा 1000 साल मुंहिंजो हिकु ॾींहं जे बराबरि आहे, तंहिं करे मां तकड़ि करे अज़ाब ॾेई छॾियां छा। बाक़ी चए थो अलाह साईं सूरे कसस में, वक़्तक फ़ी मां आताक अल्लाह दारुल आख़िरत, जेको तव्हांखे अलाह रिज़्क़ ॾिनो आहे, माल ॾिनो आहे, बैंक में पैसा अथव, इन्हनि खे इस्तेमालु करे आख़िरत जी कमाई हासिलु कयो। वला तंस नसीबक में दुनिया, पर हिन दुनिया में जेको तव्हां खाओ था, ॿारनि खे खारायो था, इहो बि न विसारियो। ईअं त उन्हनि खे बुख मारे सभु पैसा ग़रीबनि खे ॾेई छॾियो, पर जेको तव्हांखे अलाह साईं शइ ॾिनी आहे आख़िरत लाइ इन खे हासिलु कर। इहा साॻी आहे त वक़्तक फ़ी मां आताक अल्लाह दारुल आख़िर वला तंस नसीबक में दुनिया अहसन कमा अहसन ला इलेक, तव्हां बि माण्हू सां इन भला हलो जीअं तव्हांखे अलाह भलो कयो आहे। वला तबगुल फ़साद फिल अर्द, ज़मीन में रुश्वत न वठो, ठगियूं न कयो, चोरियूं न करायो, फ़साद न कयो। इन अल्लाह ला युहिब्बुल मुफ़्सिदीन, अलाह हिन फ़साद खे कतई पसंदि न कंदो, अलाह खे शयूं वणनि ई कोन थियूं। वरी चए थो त वइज़ा सलक इबादी फ़अन्नी फ़इन्नी करीब, जे बाना मुंहिंजे बारे में पुछनि त चई मां तव्हांखे साह जे रग खां वेझो आहियां। उजीब दावत दायदान, तव्हां मूंखां शइ घुरो था त मां उन ते ज़रूरु एक्शन कयां थो। फल यस्तजी ॿोली, पर मुंहिंजो बि त चयो मञो न, आउं तव्हांजा कम करण लाइ बि तयारु वेठो आहियां, पर फल यस्तजी ॿोली, क़ुर पढ़ो, मुंहिंजो सम्झो, इन ते अमल कयो। वल यूमिनू बि, मूं ते ईमान आणियो, लअलम यरशून, तव्हांखे फ़ाइदो पवे। रसूल सां हदीस में अचे थो त हे माण्हू तव्हां अलाह खे प्यार सां पुरायो, रड़ियूं करे न कयो। तव्हां ऐसी हस्ती को नहीं पुकारे जो गूंगी हो या दूर हो, बल्कि तुम ऐसी हस्ती को पुकारे जो तुम्हारे और तुम्हारी सवारियों के गर्दन के बीच में, यानी तुमसे बेहद करीब है, यानी साह जे रग खां वेझो आहे। बाक़ी फ़तकुल्लाह मस्ततातुम, अलाह खां जी परहेज़गारी कयो जेतिरी तव्हां में सघ आहे।
तव्हांखे अलाह सां ईअं कोन थो चए तव्हां ॿई पेर करे मथे हवा में झलियो। या लज़ीन आमनू इन मिन अज़वाजकुम औलादकुम अदून लकुम, यादि रखो हे जेको तव्हांजो औलाद ऐं तव्हांजी घर वारी जे सुधरियल न आहिनि त इहे तो लाइ दुश्मन आहिनि। फ़हज़र उन खां बचो, छो त तव्हां खां ज़िद करे गाॾियूं घुरंदा, ज़ेवर घुरंदा ऐं धीउ जे लाइ वॾा वॾा हाल बुक करण लाइ चवंदा जिन जा तव्हां वटि पैसा आहिनि त तव्हां रिश्वतूं वठंदव, तव्हां कर्ज़ खणंदव। वन तफ़ू व तस्फ़ू व तग़फ़िरू फ़इन अल्लाह गफ़ूर रहीम। बाक़ी तव्हां हुन सां प्यार सां हलो, मोहबत सां हलो, अलाह ताला गफ़ूर रहीम। पर उन्हनि खां डिॼो, माना पंहिंजे पाण खे जहन्नम में न मोकिलियो हुननि खे ख़ुशि करण जे लाइ। मक़सदु इहो आहे हिन क़ुर जी आयत जो। इन मां अमवालकुम औलादकुम फितना, इहो औलाद ऐं माल तव्हांजे लाइ हिकिड़ो फितनो बि थी सघे थो। वल्लाह इंदहू अजरुन अज़ीम, बाक़ी अलाह वटि अजर अज़ीम आहे। इन जे मतिलबु आहे त औलाद सां प्यारु न कयो, तालीम न ॾियो, पर उन्हनि जे ग़लति ख़्वाहिश जे करे पाण खे हलाकु न कयो। फ़स्तक़िम कमा उमिरत, अलाह जे सिधे रस्ते ते हलो जेको तव्हांखे हिन में हुकुम थियल आहे। अलाह चए थो वमा ज़लम न वलाकिन ज़लमू अनफुसहुम, अलाह चए थो जिन खे मां अज़ाब ॾिनो न त मां त हुनखे ज़ुल्म कोन कयो, हुन ज़ुल्म पंहिंजे पाण ते कयो। फमा अगनंत अनहुम आलिहतुम लती यदुम मिन दूनिल्लाह, जॾहिं मां अज़ाब ॾियां थो त पोइ जिन खे अलाह खां सॾीनि था उहे हुनखे कम ई कोन कयनि, न को कमु आहिनि। लमा जा अमर रबिक वमा ज़ादूम ग़ैर ततवीर, हिननि जो वधियो रुगो हुनजी परेशानी या गुनाह ई वधिया। योम यात, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, ला तकल्लुम नफ़्सुन इल्ला बिइज़्नी, कंहिंखे ॻाल्हाइण जो पावर ई न हूंदो जेसि ताईं हुनखे अलाह इजाज़त ॾिए। फ़मिनहुम शकियूं व सईद, ऐं ॿिनि क़िस्मनि जा माण्हू क़यामत जे ॾींहुं मैदान में ईंदा, हिकिड़ा निभागा ऐं हिकिड़ा जेके आहिनि से पास थियल हूंदा। फ़अमल लज़ीन शकू, जेके निभागा हूंदा, फ़फ़ी नार, उहे जहन्नम में वेंदा। लहूं फ़िहा ज़फ़ीरु शइ, जंहिंमें रड़ियूं ऐं कूकूं हूंदियूं। ख़ालिदीन फ़िहा, हमेशह रहंदा। मां दामत समावात वल अर्द इल्ला मा शा अल्लाह, जेसिताईं ज़मीन आसमान क़ाइमु आहे, जेसिताईं अलाह चाहे। इन रब्बक फ़अलन लिमा युरीद, अलाह जेको चाहे करे सघे थो। व अमल लज़ीन सुइदू, जेके नेक थिया, परहेज़गार थिया, फ़फ़िल जन्नत ख़ालिदीन फ़िहा, उहे बि जन्नत में वेंदा जेसिताईं ज़मीन आसमान हूंदे या अलाह चाहे। अताउन रब्बुक अताउन ग़ैर मजज़ू, अलाह जूं उते अताऊं जेके आहिनि से खुटल अणखुट हूंदियूं। फला तकफ़ी मरियतिन, तंहिंजे करे इहे जेके माण्हू अलाह खां सवाइ ॿियनि खे सॾनि था, तव्हां इन शक में न पओ। मिमा याबुद हाउलाए मा याबुदून इल्ला कमा याबुद आबाऊं, इहे वॾनि ॾाॾनि खां शिरक कंदा अचनि था। व इन्ना लमुवफ़्फ़िहुम नसीबहुम ग़ैर मनक़ूस, आऊं हिननि खां हिसाब पूरो पूरो वठंदुसि ऐं खुटाईंदुसि कोन। बाक़ी अलाह फरमाए थो, फ़मन यअमल मिस्क़ाल ज़रतिन ख़ैरन यरा, जेकॾहिं को हिकु एटम जे बराबरि बि को कमु कंदो नेकीअ जो, त उहो बि काउंट पियो थो थिए। वमन यअमल मिस्क़ाल ज़रतिन शरन यरा, जेकॾहिं हिकिड़े एटम जे बराबरि का बुराई करे थो त उहा बि काउंट पई थी थिए। ऐं इन अल्लाह ला यज़्लिमु मिस्क़ाल ज़रतन, बाक़ी अलाह पंहिंजे तरफ़ां हिकु एटम जे बराबरि बि कंहिंसां ज़्यादती कोन थो करे। वन तक हसनतन युज़ाइफ़ा, जे नेकी करे थो त वधाए थो। पोइ यूत मिन लदुनहू अजरन अज़ीमा, ऐं पंहिंजे तरफ़ां असां हुनखे अजर अज़ीम ॾियूं था। इंशाअल्लाह ताला वरी सुभाणे मुलाक़ात थींदी। अलाह असांखे ऐं तव्हांखे इहा सम्झ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।